जी नासिन कोटड़ी ऐं भर पासे वारनि इलाक़नि में बरसातुनि तबाही मचाए छॾी आहे। रस्तनि ते पाणी बीहजी वियो आहे। उन हवाले सां वीडियो लिंक ते तफ़सील ॿुधाए रहियो आहे कोटड़ी खां द टीवी जो रिपोर्टर हसन रज़ा बमरो। जी हसन रज़ा, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी नाज़रीन, असीं मौजूद आहियूं कोडीजी में, जिते जेको आहे सो हालिया मानसून जे बारिशुनि जेको आहे तबाही मचाए छॾी आहे। केतिरनि ॾींहंनि खां कंटिन्यू जेका बारिश हली आहे उन जेको आहे शहर मोहल्ला घटियूं ग्राउंड पार्कनि खे जेको आहे 5-5 6-6 फुट उन्हनि में पाणी बीह रहियो आहे। केतिरनि ई माण्हुनि जा घर किरी जेको आहे सो तबाह थी विया आहिनि ऐं मिसकिन ग़रीब माण्हू जेके आहिनि उहे घरनि खां जेको आहे सो ॿाहिरि आसमान हेठां जेको आहे पंहिंजे नंढड़नि ॿारनि खे विहारण ते मजबूर आहिनि। जॾहिं त मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त हीअ जेके बारिशूं पियूं आहिनि हिन में जेके स्कूल वारा ॿार आहिनि उहे बि जेको आहे सो तमामु मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। जॾहिं त उहे केतिरा ई फुट पाणी गुज़ार करे जेको आहे वञनि था पंहिंजे स्कूलनि में। जॾहिं त मां तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त हीअ एतिरी बारिशुनि जे करे जेको आहे सो जेके माण्हू आहिनि उहे जेको आहे बेहद परेशान आहिनि। जेको खजनि जो फ़सुलु आहे उहो बि 100% जेको आहे तबाह थी चुका आहे। वणनि जो फ़सुलु जेको आहे उनखे बि कापारी धकु लॻो आहे। जॾहिं त हारी जेके आहिनि उहे बि वॾा जेको आहे मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। हुनजो इहो बि चवणु आहे त जेके असांजे ख़र्चा कया आहिनि उहे असां किथां कढंदा। जॾहिं त हिन महिल ताईं सिंध गवर्नमेंट, लोकल गवर्नमेंट ऐं उनखां पोइ डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट जे तरफ़ां को बि जेको आहे ग़रीब मिसकिन जेके माण्हू आहिनि उनजी मदद न कई आहे। उन खां अलावा मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त हीअ जेके हालिया मानसून जूं बारिशूं आहिनि इन में जेके रोज़मर्रा जेके मज़दूरी करण वारा मज़दूर आहिनि उहे बि जेको आहे वधीक परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। छा त उन्हनि खे काई मज़दूरी कोन थी लॻे, सॼो ॾींहुं उहे घर में वेही करे जेको आहे गुज़ारण ते मजबूर आहिनि। जी